यानी शागिर्दांनी कयो त सर मुख्तसर किताब हुजे असल ॻाल्हि आहे तूं ये समझदा पुस्तक तुंहिंजो हिकिड़ो बेसिकली आम माण्हू राइटर माण्हू ज़बरदस्त उभरंदड़ को तारो असां कम लिखूं कुछ शाइर जेके तोखे छा नसीब में यादि हुजनि त पोइ करणी साईं हुजे जे हवाले सां रसूल पढ़ी हुजे अयास हा ये मुकर है तकरीर की कमी है ना खबर चांगे चई चुकियास चांगे चई चुकियास मथा हक न उले जय वल घणा व्याख्या तुलसी आर लिया चौधारी चंदन वन पची फूल प्या रोआ रत प्रयास न खुदा लतीफ हिकड़ा अजीम माण्हू ठाहिण पे लतीफ पाण तमामु वॾो हो लतीफ सॼी दुनिया जो वॾे में वॾो शाइर हो इहो फ़ैसिलो वधीक बहितर नमूने सां उहे माण्हू करे सघनि था जिन दुनिया जे ॿियनि अज़ीम माण्हुनि खे अज़ीम शाइरनि खे पढ़ियो हूंदो साईं अयासा जो कोन हूंदी त रूमी साहब सिराजी साहब हाफ़िज़ सिराजी ऐं गोरखी छेले पीट्स ॿिया खोड़ सारा शाइर अज़ीम शाइर जिन माण्हुनि पढ़िया हूंदा राबेंद्रनाथ टैगोर से बहितर फ़ैसिलो करे सघंदा त लतीफ़ दुनिया जो अज़ीम शाइर ऐं वॾे में वॾो शाइर लतीफ़ जो हिकु